नाज़रीन, पूरी सिंध में मुसलसिल बरसातुनि सबबि जेको तो हिन वक़्तु असां बुकेरा शरीफ़ में मौजूद आहियूं। बुकेरा शरीफ़ जा हर तरफ़ जेको तो पाणी पाणी आहे ऐं हिते जा जेके पाड़ा आहिनि उन में ख़ासकेली पाड़ो आहे, मल्हाह पाड़ो आहे, भील पाड़ो आहे, दल पाड़ो आहे, उहो मुसलसिल पाणी जी लपेट में अची विया आहिनि ऐं हिते जा जेके रहवासी पंहिंजी मदद पाण जेको सो हितां खां लॾ पलाण करे ऐं जेको तो हिते जा स्कूल आहिनि सरकारी उन्हनि में मुंतक़िल थी रहिया आहिनि ऐं गवर्नमेंट जे पोइ त इन्हनि का बि फैसिलिटी न ॾिनी थी वञे। अचो त हिते जेके मौजूद रहवासी आहिनि उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। को खाधे पीते जो को इंतजाम कोन्हे। को गरीब माण्हू जेको घर में राशन ॿाहिरि रखियल हुआ उहे कहिड़ी बि कंडीशन में रुपए मां 4 आना जीअं थी करे सूर खाई हाणे स्कूल अची वसा आहिनि। असांजी गुज़ारिश आहे त असांजी पूरे बुकेरा जी शहर जी मदद कई वञे। असीं ॾाढा परेशान आहियूं। अदा असां वटि केर बि कोन्हे आयो। हिननि सभिनीनि असांखे अलाह जे हवाले करे छॾियो आहे ऐं अलाह रब्बुल इज़्ज़त जी पनाह में आहियूं असीं सभु या सभु। असांजो अर्ज़ु आहे हिते जे कमरनि अमीरनि खे दुकानदारनि खे समूरनि खे अर्ज़ु आहे महिरबानी करे असांखे अहिड़ी जॻह न जिते बचा बचा लुकायूं। को बि चूंडियल नुमाइंदो कोन आयो आहे ऐं जेको असां ग़रीबनि जी सार नथो लाइ। जी नाज़रीन, तव्हां हिते जे ॿोॾि मुतासिरनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त हिते जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि मां असांजी कंहिं बि सार न लधी आहे। असां पंहिंजी मदद जेको असांजे ख़ानदाननि खे ॿारनि बचनि खे वठी हिन सरकारी स्कूलनि में पहुता आहियूं। असांजे खाध पीत जे लाइ का खुराक न आहे। असांजो जेको घरनि जो पाणी अची वियो आहे। असांजा घर ढही पट थी विया आहिनि पर चूंडियल नुमाइंदनि का बि न सार लधी आहे। कैमरामैन ज़ाहिर सोलंकी सां गॾु झंडो सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, बुकेरा शरीफ़।